अस्सलाम वालेकुम। अॼु आहे वेनसडे 26 मई 9:15 थिया आहिनि ऐं मां नाश्तो करे चुकी आहियां। हिते मां ॾही ॼमाइण लाइ रखी आहे ऐं उन खां अलावा हिते मलाई कढी रखी आहे, जमा थी वई इलाही सारी, त हीअ फ्रीज़र में हुई सो हीअ डीफ्रॉस्ट थींदी त मां हिन जो गिहु ठाहींदमि। इहो कमु करिणो आहे ऐं कमु वारी माई जो हाणे इंतज़ारु आहे। तेसि ताईं वेही मां रेस्ट बि कंदमि ऐं मां हुनजो इंतज़ारु बि कंदमि ऐं जॾहिं ईंदी कम लाइ त सुपरवाइज़ कंदमि। 11:15 थिया आहिनि, कमु वारी माई हली वई ऐं मां हाणे अची वई आहियां ॿाहिरि त जीअं मां प्लांट्स खे पहिरियों पाणी ॾियां, न त मां मसरूफ़ थी वेंदमि वरी पंहिंजे कम में, त पोइ मूंखे मुश्किल थींदी। शुक्र आहे मुंहिंजी एलोवेरा जेका आहे नई जेका निकिती हुई उहा कुझु न कुझु वधणु लॻी आहे। ऐं अॼु मां हिन प्लांट खे ॾिसंदमि हेठां, हिन जो जेको पॉट आहे उहो हटाईंदमि। हिन में किवलियूं पइजी वयूं त हे वधे ई नथो ऐं हीअ मुंहिंजो माशाल्लाह वधी रहियो आहे। हिन जा जेके ॿ ॿिया हुया नंढड़ा साथी, हे हिननि जा ॾिसो हे नवां पन कटिया आहिनि, हिन बि ऐं हिन बि। त सोचां थी हिननि खे हितां हटायां, छो त हे नवां नवां था फुटनि त हिननि खे थोरी ॿियनि प्लांट्स जी रुकावट थी थिए। सो बहरहाल कुझु न कुझु कमु करिणो आहे ऐं हिन प्लांट खे बि मूंखे चेक करिणो आहे, छो त हिन जा पन जेके गुंजजण लॻा आहिनि ऐं सुकण लॻा आहिनि। त अॼु मां हिननि खे थोरो टाइम ॾियां थी। हालांकि हिते हवा ॾाढी आहे, ॾिसां थी त केतिरो कमु करे सघंदमि, छो त अगरि मां हिननि जी मिटी हटाईंदमि या कुझु त पोइ मिटी उॾंदी ॾाढी हवा। सो ॾिसां थी कोशिशि करे। सो प्लांट्स खे पहिरियों पाणी ॾेई वठां। पाणी ॾेई वरितो प्लांट्स खे ऐं हिननि खे जेको मां चाहियां पई त मिटी हटाए हिननि खे हेठां चेक कयां, तो हिम्मत नथी कयां छो त हवा ॾाढी आहे। हवा ॾाढी आहे, पोइ मिटी फैलिजी सॼो घरु गंदो थी वेंदो, घरु यानी हे ॿाहिरों हिसो, तंहिंजे करे हिनखे छॾियां थी। ऐं ॿाहिरि भाॼी वारो आयो आहे, ॾिसां कुझु वठी वठां। हाणे भाॼी वारे खां बसर ऐं पटाटा वरितमि, छो त हे ॿई ख़तमु थियण वारा आहिनि ऐं मिर्च ख़तमु थी विया सावा, त उहे वरिता अथमि। जहिड़ी बि भाॼी आहे शुकुर करे वठूं था, छा कयूं, इहा मजबूरी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त कल्ह बि जॾहिं मां भिंडियूं शो कयूं त ॾाढियूं ख़राबु पियूं लॻनि वीडियो में, पर असल में उहे काफ़ी साफ़ु सुथरियूं हुयूं, जेके सुञाण कटे रखी हुयूं। और राति जो पचाईंदमि इंशाअल्लाह। ऐं मंझंदि जो त मूंखे लंच ठाहिणो कोन्हे, छो त असां राति जो जेको पुलाउ पचायोसीं ऐं कल्ह मंझंदि जो कद्दू जी भाॼी पचाई, त उहे अञा ताईं पिया आहिनि। त बसि हिकिड़ी मानी पचाईंदमि, पुलाउ बि आहे भाॼी बि आहे। ऐं कुझु था मां हिते जेका आहिनि रखिया आहिनि पासे करे, त जीअं जल्दी ड्राई थी वञनि। ऐं हिन टॉल त मथां हटाए छॾींदमि, छो त हिन आले टॉल में पोइ किवलियूं अचणु शुरू थियूं थी वञनि, त उहो गर्मी ॾाढी आहे त थधि ते उहो अची थियूं वञनि। त हीअ सभु थांव खणी पासे कंदमि, अंदरि कोन कंदमि, ईअं साइड ते करे छॾींदमि त जीअं सुकंदा रहनि ऐं पोइ मां वेंदमि अंदरि कमु करणु। सो पहिरियों हितां जो कुझु कमु करे वञां। किचन जो कमु काफ़ी हद ताईं करे आयमि, हाणे आई आहियां कमरे में। हे अॼु सूट जी कटिंग कंदमि। हीअ आहे शलवार, हीअ ग्रे ते जेके आहिनि सनियूं सनियूं ग्रीन लाइनूं प्रिंट थियल आहिनि, ऐं हीअ कमीस आहे, या मां शेयर करे चुकी आहियां पहिरियों बि तव्हां सां। अॼु मां इहो सूट कटिंग थी कयां, सिर्फ़ु मुंहिंजो सिबण जो कोई इरादो न आहे। सो कटिंग करे वठां, पोइ ॾिसां थी त मूंखां टाइम केतिरो आहे, मूड थिए थो नथो थिए। सो फ़िलहालु हिन जी कटिंग जो टाइम आहे। सूट कटिजी वियो ऐं हीअ मां हिन जो वरितो आहे प्लेन रओ, छो त मां डाई न पई कराइणु चाहियां। डाई कराइण सां इहो थो थिए पोइ धो त फिटी था वञनि, तंहिंजे करे हे थोरो हिन में थोरो डाकर आहे, पर का ॻाल्हि न आहे। मां इहो हिन जे लाइ वरितो ऐं ॾाढो 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 टाइम लॻो मूंखे हिन जी कटिंग में, छो त मां ॾाढी तरकीब सां ईअं कटियो आहे जो इहो ई एम्ब्रॉयडर्ड पीस बचे त मां ॿाहुनि में विझां, हे ॿाहुनि जे लाइ बचायमि। ऐं वरी इहा पटी बि ग्रीन ऐं पिंक बि ॿाहुनि जे लाइ बचाई। ऐं उनखां अलावा बॉर्डर जेको आहे मां बैक साइड ते न हयो आहे शर्ट जे, उहो बॉर्डर बचाए करे मां पटियूं कटिंग कयूं आहिनि, जेके मां हिन रए जे चौधारी हणंदमि। सो हाणे जॾहिं सूट कंप्लीट थींदो इहो, तॾहिं मां तव्हां सां शेयर कंदमि ऐं कोशिशि कंदमि त अॼु में मां सलवार घटि में घटि सिबी छॾियां। सो पर कुझु चई नथी सघां। सो हाणे कंदमि रेस्ट। 12:30 थिया आहिनि, बल्कि 12:40 थिया आहिनि ऐं मां थोरी देरि रेस्ट करण खां पोइ अची वई आहियां। कुझु खाइबो पीबो, ॾही ॼमण लाइ रखी, हिनखे बि चेक कंदमि, ॼमी त वई आहे पर टेस्ट आयो आहे या न आयो। सो इहो कमु करिणो आहे, त कुझु खाई पी वठां, उनखां पोइ वरी कमु किचन में कंटिन्यू कंदमि। 5:30 थिया आहिनि ऐं हाणे 3 जी अज़ान आई आहे ऐं मां हीअ शलवार सिबी पूरी करे वरिती आहे। ऐं कोशिशि इहा हूंदी मुंहिंजी त नमाज़ पढ़ण खां पोइ वरी मां हिन रए खे पटी हणी वठां। पटी बि मां रेडी करे रखी आहे। सो ॾिसां थी सघियो त सही आहे, न त हिकिड़ो हे जेको मुंहिंजो टारगेट हुयो अॼु जो, त इहो मां बिल्कुलु पूरो करे वरितो आहे।
टिपेरी जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हाणे सभिनी खां पहिरियों हीअ मलाई रखंदमि चुल्हे ते गिहु कढण जे लाइ। सो पहिरियों खणूं था हिनखे। सो हिनखे रखियो अथमि हल्की बाहि ते त इहो जेको आहे ठहंदो रहंदो, आस्ते आस्ते मलाई पचंदी रहंदी। सो हलूं था ॿाहिरि। मंझंदि जो कुझु कपिड़ा धोता आहिनि। अॼुकल्ह जीअं गर्मी आहे त ॿ दफ़ा टे दफ़ा रोज़ मां चेंज कंदी आहियां, त पोइ वरी इंतज़ारु न कंदी आहियां, मशीन जो हथ सां ई धोई विझंदी आहियां। सो इहे धोता आहिनि। अॼु मां हिननि खे ड्रायर मां न कढियो त ख़बर न आहे हाणे सुका आहिनि या न। वाह वाह ज़बरदस्त, सभु सुकी विया आहिनि। त मूंखे इहो हो त मतां न सुकिया हुजनि। सो हाणे पहिरियों इहे लाहींदमि हितां, अंदरि हलंदासीं, पोइ उनखां पोइ ख़बर न आहे छा कंदमि। सभु सुकी विया आहिनि माशाअल्लाह। ऐं हे मतिलबु मेरा न थींदा आहिनि सफ़ा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ॾींहं में 3 दफ़ा बदिलाए त मेरा किथां थींदा। हा, पघर हणा थी वेंदा आहिनि त पोइ बसि मां जल्दी हथ सां ई थोरा हिननि खे धोई विझंदी आहियां। ऐं सोचियो हुअमि त नमाज़ पढ़ी रहो ठाहींदमि, पर हाणे मुंहिंजो सफ़ा मूड न आहे रहे ठाहिण जो। मां हाणे रेस्ट कंदमि ऐं थोरी देरि खां पोइ मां हिनखे ॾिसंदमि गिह खे। कपिड़ा वेड़ींदमि हाणे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मूंखे चेक करणु आयमि हल्की बाहि ते, आराम सां इंशाअल्लाह ठही वेंदो। हमेशह ठाहींदी आहियां ऐं हाणे त असां घणो करे खाऊं कोन था, घटि करे छॾियो आहे, हेॾे होॾे गिफ्ट करे छॾींदा आहियूं। सो ऐं राति जी मानीअ जे लाइ तयारी आहे असांजी। सुराण कल्ह भिंडियूं कटे रखियूं, भिंडियूं पयूं कटियल, चांवर भिॼाया अथई। 6:45 थिया आहिनि तक़रीबन। सांझी जी नमाज़ पढ़ी अचे वरी मां भिंडियूं ऐं चांवर पचाईंदमि। ऐं घणो करे सभिनी सिंधियुनि जे घर में अक्सर ऊन्हारे में भिंडियूं चांवर पचंदा आहिनि। ऐं मूंखे त ख़ासि तौर ते कड़क भिंडियूं चांवरनि सां ॾाढियूं वणंदियूं आहिनि। ऐं नरम भिंडियूं मूंखे कॾहिं बि न वणंदियूं आहिनि। सो हमेशह मां कड़क पचाईंदी आहियां, ॿार बि शौक़ सां ई खाईंदा आहिनि कड़क। सो इहे भिंडियूं ऐं चांवर प्लस राति जो अंब, इहे असांजे सिंधी घरनि जो ख़ासि खाधो आहे गर्मियुनि में। 7 में अञा कुझु मिंट बाक़ी आहिनि ऐं असां वटि आज़ान ईंदी आहे संझे जी 7:15 बजे। सो मां सोचियो त तव्हां सां थोरी कचहरी कजे। हितां किचन मां ई स्टार्ट कयां थी। ऐं इहा ई ज़िंदगी आहे, इहो रोज़मर्रा जो जेको सिलसिलो आहे, बसि इहो करिणो आहे जो वक़्तु नाहे विञाइणो त जीअं सभु कम मैनेज थी सघनि। ऐं ख़ासि तौर ते जेके बि नौजवान आहिनि, छोकिरा या छोकिरियूं, उन्हनि जे लाइ त मतिलबु मौक़ो आहे, हिकिड़ो चांस आहे त घणे खां घणो कमु कनि, घणे खां घणो पंहिंजे टाइम खे कैश कनि। करण सां मुराद रुॻो इहा न आहे त पैसा कमाइनि, बल्कि उन वक़्त जो फ़ाइदो वठनि, कुझु न कुझु सिखनि, कुझु हासिलु कनि, को कमु कनि, का क्रिएटिविटी हुजे उन्हनि वटि, या को हुनरु सिखनि। इहो ज़रूरी आहे। हाणे हिन उमिरि में जीअं मां कुझु कमु कयां थी, वरी रेस्ट करणु हली थी वञा, या कॾहिं मुंहिंजो मूड नथो थिए, थकिजी थी पवां, या मुंहिंजो मतिलबु सम्झी वञो हाणे। सो ॻाल्हि इहा आहे त जेके नौजवान आहिनि उन्हनि वटि जेको आहे न टाइम आहे अञा। ऐं असां वटि त बसि हाणे बोनस आहे। हाणे त जेतिरो बि कमु थी सघे थो बसि ठीकु आहे, बिस्मिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। ऐं ख़ासि तौर ते मूंखे त इहो ख़ौफ़ हूंदो आहे त मतिलबु माण्हू कमु कंदो रहे, हलंदो चलंदो रहे, वेही न रहे, ख़ुदा न ख़ास्ता जिस्म जेको आहे जैम थी वञे, या मतिलबु आदत निकिरी वञे चुरण पुरण जी, त मूंखे सख़्तु इन शइ खां ख़ौफ़ थींदो आहे। ऐं ॿियो त अलाह साईं सिहत ॾिनी आहे। ऐं ॿियो सुठी ज़िंदगीअ जो राज़ बि इन में ई आहे त माण्हू कमु कंदो रहे, एक्टिव रहे, सोचे। ऐं मुंहिंजे ज़हन में प्लैनिंग हूंदी आहे, जीअं मिसाल हाणे प्लैनिंग ॿुधायां, अॼुकल्ह मां पंहिंजा कपिड़ा थी सिबां, हिन सीज़न जो इहो लास्ट सूट आहे, जंहिंजी अॼु मां शलवार सिबी रखी, रओ कमीज़ बि ठही वेंदो सुभाणे परीहं ताईं इंशाअल्लाह, अवल ख़ैर। उनखां पोइ मुंहिंजो प्लैन इहो आहे त हिन मई महीने जा जेतिरा ॾींहं बचंदा, इहो सूट कंप्लीट थियण खां पोइ उन में मां क्राफ्ट्स जूं वीडियोज़ ठाहींदमि। सुनीता ख़ुशि थी वेंदी ख़ासि तौर ते स्पेशली, त उन में मां इहे मई जा कुझु ॾींहं 3-4 ॾींहं जेके बचिया, मां उन में क्राफ्ट्स जूं वीडियोज़ ठाहींदमि। ऐं पोइ जून खां वरी मां
हादिया ऐं राजीअ जा कपिड़ा सिबंदमि। इलाही सारा पीसिस मुंहिंजे कपिड़नि मां बचिया आहिनि, छो त मां पाण थी सिबां त बची था पवनि। त ईअं जॾहिं मुंहिंजे ज़हन में का प्लैनिंग हूंदी आहे न, त पोइ कंटिन्यू हलंदो रहंदो आहे सिलसिलो, मतिलबु मसरूफ़ हूंदो आहे ज़हन, सोच हूंदी आहे, उन बारे में ख़्याल हूंदा आहिनि, कहिड़ो डिज़ाइन खणंदमि, छा कंदमि ऐं केतिरा सिबंदमि। त ज़हन जेको हूंदो आहे हिकिड़ो कम जी हालति में हूंदो आहे हमेशह, ऐं उन में के बि फज़ूल ख़्याल ऐं अजाया ख़्याल न ईंदा आहिनि। सो इन करे ज़रूरी आहे त माण्हू मसरूफ़ रहे। ऐं नौजवाननि जे लाइ ऐं यकीन कयो त हाणे जॾहिं हिन उमिरि में अॼु मां ॾिसां थी, हेॾा साल गुज़री विया, सॼी ज़िंदगी ऑलमोस्ट गुज़री वई आहे, जीअं मूं चयो त हाणे बोनस आहे। त एॾो मतिलबु हींअर तव्हां जेके यंग आहियो, नौजवान आहियो, तव्हांखे लॻंदो अञा त साल पिया आहिनि, पर जॾहिं इहे साल गुज़री वेंदा न, तव्हांखे ईअं लॻंदो कल्ह जी ॻाल्हि हुई। सो टाइम गुज़रंदे देरि नथी लॻे। सो बहितर इहो ई आहे त जेतिरो घणे खां घणो थी सघे, ऐं मूं ईअं कयो आहे त मूं टाइम न विञायो। मां पहिरियों बि तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त मां पंहिंजी नौजवानी में, पंहिंजी यंग एज में मां मंझंदि जो न सुम्हंदी हुयमि। मूंखे लॻंदो राति जो बि सुम्हूं, ॾींहं जो बि सुम्हूं, पोइ बाक़ी कमु केॾी महिल कंदासीं। ऐं सॼी उमिरि मूंखे ईअं लॻो त काश ॾींहं राति जेके आहिनि 24 कलाकनि जे बजाए 30 कलाकनि जा हुजनि हा, त थोरो मां अञा वधीक कमु करे सघां। मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे मसरूफ़ रहंदे, क्रिएशन्स कंदे, घर जूं कुंडूं साफ़ु कंदे, सुठा सुठा खाधा पचाईंदे, ऐं मतिलबु इहा ई मुंहिंजी हॉबी आहे, इहा ई मुंहिंजी विंदुर आहे। सो हक़ीक़त इहा आहे त असां माण्हुनि खे जेकॾहिं पंहिंजे कम में दिलचस्पी हुजे त असांखे ॿी कंहिं तफ़रीह जी ज़रूरत बि न आहे। मूंखे ॿाहिरि वञणु त घणो न वणंदो आहे, इन करे मां पंहिंजे कम खे इंजॉय कंदी आहियां, मूंखे मज़ो ईंदो आहे ॾाढो। ॿाहिरि मां सिर्फ़ु एतिरो वञणु चाहींदी आहियां जो मां मटीरियल वठी अचां, सिलाई जो सामान वठी अचां, खाधे पचाइण जो सामान वठी अचां, क्राफ्ट जूं शयूं आहिनि। सो उहे बि हाणे जीअं लॉकडाउन थियो या कोविड थियो, ॿाहिरि वञण खां डिॼूं पिया, त ऑनलाइन मां काफ़ी सारियूं घुरायूं। अञा वरी जीअं क्राफ्ट जूं वीडियोज़ ठाहींदमि त कुझु मटीरियल मूंखे खपे थो जेको मां ऑनलाइन घुराईंदमि, ऐं 2-3 दफ़ा घुरायो आहे त मुंहिंजो ट्रस्ट उन्हनि ते ठही वियो आहे। सो इहा ई ॻाल्हि आहे त ज़िंदगी रवां आहे, अलाह से सिहत सलामत रखे, हथ पेर नूर, अकुल सलामत रखे, इंसानु कमु कंदो रहे। मूंखे कॾहिं बि मुसीबत न लॻंदी आहे कमु करणु। अचानक सां महिमान अची वञनि, कुझु बि थी वञे, जेको दाल चांवर भाॼी घर में हूंदी बिस्मिल्लाह करे उन मां ई क्रिएट कंदासीं 2-3 शयूं, त जीअं थोरी टेबल भरिजी वञे, त असां परेशान न थींदा आहियूं। करे मां आहियां सुरहाणा, ऐं बाक़ी कंहिं ॾींहं जी गर्मी हूंदी आहे, कॾहिं लाइट बंदि थी वई, कॾहिं कोई इहो मसइलो थी वञे या तबियत ख़राबु हुजे, छो त बहरहाल रोबोट त न आहियूं न, इंसान ई आहियूं। त पर घणे खां घणी कोशिशि इहा हूंदी आहे। ऐं ॿियो ख़ासि तौर ते महिमान अचे त मूंखे कॾहिं बि बुरो न लॻंदो आहे। तव्हांखे इहा ख़बर हूंदी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त महिमान अलाह जी रहमत आहिनि। ऐं ॿी जेका ॻाल्हि मूं पढ़ी त महिमान जॾहिं घर ईंदो आहे त अलाह जूं रहमतूं खणी ईंदो आहे, ऐं महिमान जॾहिं घर मां वेंदो आहे त पोइ घर में जेके बि नहूसतूं ऐं बलाऊं ऐं मुसीबतूं हूंदियूं आहिनि, उहे महिमान जे पोयां पोयां निकिरी वेंदियूं आहिनि, उन महिमान सां गॾु कोन वेंदियूं आहिनि। पर याने उहे उनजे अचण सां उहे जेके रहमतूं खणी ईंदो आहे महिमान, उन्हनि रहमतुनि जे करे उहे जेके ज़हमतूं ऐं तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि उहे निकिरी वेंदियूं आहिनि। ईअं न आहे त महिमान सां गॾु निकिरी वई त उनजे पोयां वई, उनजे पोयां कोन वई। सो ॾाढी मूंखे ख़ुशी थींदी आहे, अलाह जी रहमत आहे, हर को पंहिंजो नसीबु खाईंदो आहे। ऐं जेको असांजे घर अचे थो ऐं जेको बि हाल हाज़िर आहे कुझु खाए थो, त इन जो मतिलबु आहे उनजो इहो उनजी इहा रोज़ी असांजे घर में लिखियलु हुई, उनजे हिसे जो उहो खाधो असांजे घर मोकिलियो अलाह साईं, इन करे उहे टाइम ते पहुची विया। चवंदा आहिनि दाणे दाणे ते खाइण वारे जो नालो लिखियलु आहे। त मां वरी चवंदी आहियां धागे धागे ते बि पाइण वारे जो नालो लिखियलु आहे। सो मूंसां इलाही दफ़ा ईअं थियो आहे त कपिड़ा कंहिं ॿिए जा ग़लती सां मुंहिंजा सिबजी विया, या मुंहिंजा कपिड़ा या कंहिं ॿिए जा सिबजी विया। सो इहे अहिड़ा बि ज़िंदगी में इलाही सारा वाक़िया आहिनि। सो वाक़ई धागे धागे ते बि पाइण वारे जो नालो आहे। सो बसि कचहरियूं कंदासीं न त अनलिमिटेड आहिनि, मूंखे ॻाल्हाइण लाइ छॾे ॾियो। मां उहो ॿारु हुयमि नंढे हूंदे जेको पंहिंजी पीउ सां न ॻाल्हाए सघंदी हुयमि, रोई पवंदी हुयमि, पोइ अम्मा खे चवंदो बाबा त हिन खां पुछेसि छा थी चए। ऐं अॼु मां उहा आहियां, मूंखे ॻाल्हाइण लाइ छॾे ॾियो त मां ॿिए खे वारो ई न ॾियां, सो मां तव्हांखे थी वारो ॾियां। सो बसि था कयूं, हाणे ब्लॉग जेको आहे वाइंड अप था कयूं। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अगरि मुंहिंजूं वीडियोज़ तव्हांखे वणनि थियूं, अगरि वाक़ई तव्हांखे कुझु सिखण लाइ मिले थो, त मां रिक्वेस्ट कंदमि तव्हांखे त प्लीज़ इन्हनि खे शेयर कयो ॿियनि सां, पंहिंजी सिंधी फैमिलीज़ सां, पंहिंजे सिंधी दोस्तनि सां। सो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। ऐं तव्हांखे यादि हूंदो त लफ़्ज़ आबाद मां एक्सप्लेन करे चुकी आहियां त केॾी वॾी गहरी, केॾी डीप
ऐं केॾी वसी दुआ आहे हिकिड़ी। सो इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह।